फरमाए तो मां बैतुल्लाह जो तवाफ करे उते हतीम में सुमी पियुस। निंड अची वई, ख्वाब में ॾिठुम त हिकिड़ो फ़रिश्तो मथनो बीठो आ, ॿियो फ़रिश्तो पेरनो बीठो आ। पेरांदी वारे फ़रिश्ते सेरांदी वारे फ़रिश्ते के चयो हिन साल हाजी घणा आया? चई 6 लख हाजी आया। भला कंहिंजो हज कबूल पियो? चई 6 लखनि मां सिर्फ़ 6 ॼणनि जो हज कबूल पियो, बाक़ी कंहिंजो बि कबूल न पियो। बुज़ुर्ग फरमाए तो मां उथी पियुसि, सॼी राति रुनुमि, तौबा कयमि, इस्तिग़फ़ार कयमि त उन्हनि 6 में मां बि आहियां। अलाए न रोई रोई वरी सुम्ही पियुसि त हुन साॻे फ़रिश्ते हुनखे जवाब में चयो त मुबारक हुजई, उन्हनि 6 जे करे रब 6 लख जो हज कबूल करे छॾियो। सिंधी में चवंदा आहिनि किन जे करे गऊं चारियूंसीं ॻोठ जूं। इन जे करे असांखे हुकुम आहे त जमात सां नमाज़ पढ़ो, छो त हिकिड़ी सिफ़ में 50 निमाज़ी बीठा आहिनि। 50 निमाज़नि में को त नेक हूंदो, को त चङो हूंदो, कंहिंजो सजदो रब खे वणियो हूंदो, कंहिंजो रुकू रब खे पसंदि आयो हूंदो, कंहिंजी तिलावत रब खे वणी हूंदी, कंहिंजो दुरूद रब खे पसंदि आयो हूंदो। पोइ उन हिकिड़े निमाज़ी जे करे अल्लाह ताला 49 निमाज़नि जे नमाज़ खे कबूल कंदो।